Bismillahirrahmanirrahim. Unit 5 I do work like etc. present simple tense. And present simple tense असां कंदासीं section में we read a lot. हीदा चवन असां तमाम घणो पढ़ंदा आहियूं. They have a lot of books. इन्हनि वटि तमाम घणा किताब आहिनि, मौजूद घणा किताब पिया आहिनि. They read a lot. ये तमाम घणो पढ़ंदा आहिनि. हाणे सिंधीअ में जेकॾहिं इन जी माना थो था थी वारी सेखारी थी वञे, उहा बि अगरि इस्तेमालु कयूं काथे त उहा सही आहे, पर बहितरीन जेका माना आहे उहा इहा आहे त जीअं ॾिसो we read a lot असां घणो पढ़ंदा आहियूं. अहिड़े क़िस्म जी माना काथे थोथा थी बि इस्तेमालु थींदी, काथे दा दो दू जेको इहो मिसाल ॾींदा आहियो तव्हां त बाबा मास्तर चवंदा आहिनि न त जेको थोथा थी अचे त सिंपल आहे, रही अचे त कंटिन्यूअस आहे, ऐं दा दो दू दू इहो अचे त वरी पोइ सिंपल टेंस आहे. इन्हनि मिसालनि खे ख़तमु करे छॾियो. ठीकु आहे न. जेका असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं उहा इन जी ट्रांसलेशन करण जी कोशिशि कयो. लफ़्ज़नि में इन्हनि खे ॿोलीअ खे न फासायो, इंग्लिश सफ़ा ॾुकी करे छॾी अथव. हे असां इनशाला सॼे इनखे सॼी सेटिंग करे ऐं सॼी तव्हांखे सवली आसानी सां सेखारींदासीं. हाणे इन जी इहा माना जेके असां कयोसीं, हाणे हिनखे छा थो चई, आई लाइक आइसक्रीम, मूंखे आइसक्रीम वणे थी, माना पुलका मूंखे वणे थी या वणंदी आहे. दूसरी माना इहा आहे त वणंदी आहे. ठीकु, पर जेकॾहिं असां चऊं वणे थी तॾहिं बि ठीकु आहे, पर माना वरी बि उहा रहंदी. ही इज़ ईटिंग एन आइसक्रीम, हीअ आइसक्रीम महिल खाए थो, यानी खाए थो पियो, खाई रहियो आहे, जारी आहे इहो. जेकॾहिं थो चई त इन में को एब कोन्हे, मतिलबु चिंबड़ी था पोइ हुन ते त बाबा जेको आहे थो चए त इहो सिंपल आहे. मानी हिन महिल छा थो खाए, ही इज़ ईटिंग एन आइसक्रीम, माना आइसक्रीम थो खाए. ही लाइक्स आइसक्रीम, हिनखे आइसक्रीम पसंदि आहे, हिनखे आइसक्रीम वणंदी आहे, हिनखे आइसक्रीम वणे थी. सभु जुमिला असां ॻाल्हाईंदा आहियूं, इहा इन जी ट्रांसलेशन करे सघिजे थी. लफ़्ज़नि ते हलंदो त ॿार तमामु मुंझी पवंदा. इंग्लिश इहा ॿारनि खां, पर तव्हां खां बि निकिरी वई आहे, सभिनी खां निकिरी वेंदी. हाणे उस्तादनि खे जेको आहे सो फोकस करणु घुरिजे त असां छा ॿारनि खे सेखारियूं था पिया. इहे पुराणे तरीक़े वारनि खे इन खां निकिरी वञो सफ़ा. They read, he likes, I work, etc. is equal to the present simple. हाणे present simple tense जेको आहे सो ही आहे. I, we, you, they pronoun सां like, read, like, work, live, watch, do, have इस्तेमाल थींदी. He, she, it and singular noun सां reads, likes, works, lives, watches, does and has इस्तेमाल थींदी. Has बि present simple tense आहे. तव्हांखे जाते बि have या has ॾिसण में थी तव्हां चओ त इहो perfect tense आहे. सफ़ा तबाह न कयो ॿोलियुनि खे. Remember, यादि रखो, he works, she lives, it rains, etc. हाणे इहो जेको आहे सो इन जी फॉर्मेशन तव्हांखे सिखणी आहे. ठीकु आहे न. ही सां हिते बोल्ड थियल आहे, एस लॻी आहे. शी सां बि हिते एस लॻी आहे, बोल्ड थियल आहे. इट सां वरी एस लॻी आहे, रेन सां इहा बि बोल्ड थियल आहे. इनखे सम्झणो आहे. ठीकु आहे न. उचार अलॻि आहिनि, जा लिखत वारो कानून आहे. आई वर्क इन अ शॉप, मां दुकान ते कमु कंदो आहियां, यानी सिंधी में चऊं मां दुकान ते बीठल आहियां. माय ब्रदर वर्क्स इन अ बैंक, मुंहिंजो भाउ बैंक में कमु कंदो आहे, यानी बैंक में बीठल आहे, या बैंक ते आहे, या बैंक में आहे. ठीकु आहे न. मक़सद वारी माना कढंदासीं. ईअं न थींदो नॉट लिखियल आहे माय ब्रदर वर्क, छो जो माय ब्रदर सिंगुलर नाउन आहे. इन सां तव्हांखे ओ हीअ एस लॻाइणी आहे, हिते कोन लॻाई अथई, इहो ग़लति आहे. माना चए थो ईअं न थींदो. लूसी लिव्स इन लंडन, हर पेरेंट्स लिव इन स्कॉटलैंड. लूसी लंडन में रहंदी आहे, हुनजा वालिदैन स्कॉटलैंड में रहंदा आहिनि. हीअ लूसी छोकिरी जो नालो आहे. ठीकु आहे न. हुन जे करे सिंगुलर नाउन आहे, इन करे हिते एस लॻी आहे, पर हुनजा पेरेंट्स प्लूरल नाउन आहे हिते, हुन करे लिव सां एस न लॻी आहे. इहा ॻाल्हि हिते फॉर्मेशन में नोट कयो. इट रेन्स अ लॉट इन विंटर, सियारे में तमामु घणो मींहुं वसंदो आहे. हिते इट सब्जेक्ट आहे, इन सां रेन जेको वर्ब आहे उन सां एस लॻी आहे. हाणे जीअं ॾिसो, आई, वी, यू, दे प्लूरल नाउन हूंदा, उन सां हैव इस्तेमालु थींदी आहे, ऐं ही, शी, इट ऐं सिंगुलर सां हैज़ इस्तेमालु थींदी आहे. प्रेज़ेंट सिंपल टेंस में परफेक्ट न आहे. जो हैज़ अ शावर एवरी डे, रोज़ शावर में विझंदो आहे, रोज़ शावर में थो विझे जो. हाणे इन में हैज़ माना टू टेक अ बाथ आहे, जेकॾहिं असां इस्तेमालु कयूंसि त टू हैव अ बाथ. त बहरहाल हिते हैज़ माना परफेक्ट टेंस न आहे, जो तव्हांजो सिर्फ़ु ईंदो आहे. जाते बि हैव ऐं हैज़ ॾिसो त बसि परफेक्ट में चिंबड़िया पिया आहियो. सो माज़रत सां थोरो सख़्तु लहजे में ॻाल्हाइण थो पए. मसइलो इहो आहे त इंग्लिश खे हिते असां वटि सिंध जे अंदरि खानो ख़राबु कयो वियो आहे, उन करे अञा अॻिते शिदत सां ॻाल्हाइबो. हाली थोरी रिआयत आहे. स्पेलिंग रूल्स में ॾिसंदासीं असां. स्पेलिंग रूल्स में अपेंडिक्स 5 जेको आहे ॾिसंदासीं. ई एस आफ्टर, जेकॾहिं ई एस लॻाई वेंदी कंहिं बि लफ़्ज़ सां, उहे जॾहिं को बि लफ़्ज़ एस ते ख़तमु थींदो. एस एच ते माना जॾहिं श जो उचार निकिरंदो, डायग्राफ आहे इहो, माना ॿ अखरनि जो हिकिड़ो मिलियल उचार आहे श. ऐं हे वरी सी एच ते ख़तमु थींदो को बि लफ़्ज़, माना इहो बि डायग्राफ आहे, माना ॿ अखर अथसि सी ऐं एच, पर उचार अथसि छ. ईअं न त क, काफ़ जॾहिं काफ़ जो उचार कंदो पोइ तव्हां ई एस कोन लॻाईंदो. ऐं इनखे ॾिसो, पास पास पासिस आहे, फिनिश फिनिशिस थियो, वॉच वॉचिस थियो. वाए ते को बि लफ़्ज़ ख़तमु थिए
उन वाय खे उहो वाय जॾहिं कॉन्सोनेंट उन खां अॻु में अचे त उन वाय खे मटाए आईएस खे वेंदो जिन सो स्टडी त स्टडीज़ ट्राई त ट्राइज़ इहे स्पेलिंग रूल्स अपेंडिक्स 5 में आख़िर में असां तव्हांखे मुकमल तौर ते सेखारींदासीं या इन जी डिटेल जे लाइ अलॻि वीडियोस ठाहींदासीं ऑल्सो डू यानी ओ ते को बि लफ़्ज़ ख़तम थियो आहे डू आहे जीअं डस थी वियो गो आहे त जीअं गोस थी वियो इन खां पोइ ईएस जो इज़ाफ़ो कयो वेंदो हाणे प्रेज़ेंट सिंपल टेंस जो इस्तेमाल थो ॿुधाए सेक्शन बी में वी यूज़ द प्रेज़ेंट सिंपल फॉर थिंग्स दैट आर ट्रू इन जनरल असां प्रेज़ेंट सिंपल टेंस उन्हनि ॻाल्हियुनि या उन्हनि शयुनि जे लाइ या उन्हनि कमनि जे लाइ इस्तेमाल कंदा आहियूं थिंग्स जी माना थो कढा जेके आम हुजनि हक़ीक़ी तौर ते ट्रू माना हकीकत में हुजनि पर इन जनरल पर आम हकीकत में हुजनि ॻाल्हियूं उहे और फॉर थिंग्स या उहे कम या उहे ॻाल्हियूं या उहे शयूं दैट हैपन समटाइम्स जेके कॾहिं कॾहिं थियनि और ऑल द टाइम या जेके हर वक़्तु थींदियूं हुजनि माने उहे कम या उहे ॻाल्हियूं जेके हर वक़्तु थींदियूं हुजनि या हर वक़्तु थींदा हुजनि या वरी कॾहिं कॾहिं थींदा हुजनि या आम तौर ते हक़ीक़त हुजनि जंहिंखे यूनिवर्सल ट्रूथ बि चइबो आहे हिनखे ट्रू इन जनरल में ठीकु आहे जीअं ॾिसो हिनखे थोरो वॾो कयां मां आई लाइक बिग सिटीज़ मूंखे वॾा शहर पसंदि आहिनि मूंखे वॾा शहर वणनि था या वणंदा आहिनि योर इंग्लिश इज़ गुड तुंहिंजी अंग्रेज़ी सुठी आहे यू स्पीक वेरी वेल ॾाढी ज़बरदस्त थो ॻाल्हाई ठीकु आहे हाणे हिते गुड जेको आहे सो एडजेक्टिव आहे इन करे जेको आहे सो इस्तेमालु थींदी आहे हिते ऐं हिते वेल बि एडवर्ब आहे जेका स्पीक सां इस्तेमालु थींदी आहे ईअं कोन थींदो त यूर इंग्लिश इज़ गुड यू स्पीक वेरी गुड इहा ग़लति थी पवंदो ठीकु आहे न इन करे यूर इंग्लिश इज़ गुड यू स्पीक वेरी वेल अॻिते इहे चैप्टर्स मौजूदु आहिनि जेके पढ़ंदासीं टॉम वर्क्स वेरी हार्ड टॉम तमामु वॾो मेहनती आहे तमामु वॾी महिनत सां कमु कंदो आहे ही स्टार्ट्स एट 7:30 7:30 बजे कम ते चढ़ंदो आहे यानी कमु शुरू कंदो आहे पंहिंजी ड्यूटी एंड फिनिशिस एट 8 o'clock इन द इवनिंग ऐं राति जो 8 बजे कम तां लही ईंदो आहे हिते 8 थिया आहिनि त असां वटि हिते माना थींदसि राति जा 8 ठीकु आहे न त लफ़्ज़नि ते न हलंदो त शाम जो 8 बजे ख़तमु कंदो आहे भली हिते 11 थिया हुजनि न 11 o'clock इन द इवनिंग इस्तेमालु थींदो माना राति जो 11 बजे सिंधी में पंहिंजी माना कढंदासीं The earth goes round the sun ज़मीन सिज जे चोफेर फिरंदी आहे माना चक्कर काटींदी आहे चक्कर लॻाईंदी आहे या चक्कर लॻाए थी इहो जेको आहे न हर वक़्तु थिए थो we do a lot of different things in our free time असां पंहिंजे वांदकाई वारे वक़्त में मुख़्तलिफ़ घणा ई केतिरा मुख़्तलिफ़ कम कंदा आहियूं जॾहिं बि असांखे वांदकाई थींदी आहे त तमामु घणा मुख़्तलिफ़ कम कंदा आहियूं it costs a lot of money to build a hospital अस्पताल अॾण में तमामु घणो पैसो ख़र्च ईंदो आहे या अस्पताल ठाहिण में त तमामु घणा पैसा था लॻी वञनि घणो थो ख़र्च अचे सेक्शन सी ऑलवेज नेवर ऑफ्टन यूजुअली आफ्टर जो चार ॿियो बि थींदो ऑफन बि आहे आफ्टर बि यूजुअली यूजुअली न आहे यूजुअली समटाइम्स प्लस प्रेजेंट सिंपल टेंस ये एडवर्ब हुया उन खां पोइ इनखे असांखे प्रेजेंट सिंपल टेंस सू ऑलवेज गेट्स टू वर्क अर्ली माना सवेर पुॼंदी आहे ईअं न थींदो त सू गेट्स ऑलवेज हाणे जेको गेट्स आहे उन खां अॻु में ऑलवेज थींदो ऐं ऑलवेज पोइ बाद में न थींदो इहा ॻाल्हि हिन सम्झाई आहे आई नेवर ईट ब्रेकफास्ट मां नाश्तो कंदो ई न आहियां माना इहा कॾहिं बि नाश्तो न कंदो इहो माना असां घटि ॻाल्हाईंदा आहियूं इन करे इहा पहिरीं जेका माना कॾहिं उहा थींदी ईअं न थींदो नॉट आई ईट नेवर ब्रेकफास्ट इहो ग़लति आहे इन करे नेवर जेको आहे सो ईट जे अॻियां इस्तेमालु थींदो वी ऑफ्टन गो अवे एट वीकेंड्स छंछर ऐं आचर वारे ॾींहं खे वीकेंड्स चइबो आहे असां छंछर ऐं आचर ते तक़रीबन एस लॻल आहे माना हर छंछर आचर ते तक़रीबन असां ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं घुमणु फिरंदा आहियूं अंग्रेज़नि जी आदत आहे इहे वीकेंड्स ते तक़रीबन घुमंदा वधंदा आहिनि मार्क यूजुअली इन उचार खे गौर सां ॾिसो यूजुअली न आहे Usually. मार्क यूजुअली प्लेज फुटबॉल ऑन संडेज़ हाणे मार्क अक्सर करे जेको आहे सो आचर ते फुटबॉल खेॾंदो हाणे संडेज़ लिखियलु आहे माना ॾींहंनि सां जॾहिं एस लॻाई वञे त असां सिंधी में हुनखे तक़रीबन इहा ई माना कढंदा आहियूं त आचर ते जुमे ते खमीस ते अहिड़ी तरह सां ॻाल्हाईंदा आहियूं यानी हर आचर ते हर जुमे ते हर खमीस ते ईअं आई समटाइम्स वॉक टू वर्क मां कॾहिं कॾहिं पंधु वेंदो आहियां कम ते बट नॉट वेरी ऑफ्टन पर अक्सर न आहियां वेंदो